अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आऊं आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, 11हें ॾींहुं बि इसराइल अमेरिका जा हमला ईरान ते जारी आहिनि। ॿिए तरफ़ ट्रंप जो हिकिड़ो नओं यूटर्न साम्हूं आयो आहे, चए पियो त ईरान सां ॻाल्हियूं मुमकिन आहिनि। गॾोगॾु इहो बि चयो आहे त मुजतबा खामनाए असां खां बग़ैर जेको सुप्रीम लीडर चूंडियो वियो आहे उहो सुकून सां न रहंदो। हाणे इन समूरी सूरत हाल में ट्रंप जी इहा ॿोली ऐं ख़ासि तौर ते वरी जेको रशिया जो सदर आहे प्यूटन, उन जी फ़ोन कॉल सदर खे अमरीकी सदर खे ऐं अमरीकी सदर जो वरी चाइना जो दौरो, इहे मुख़्तलिफ़ जेके डेवलपमेंट्स आहिनि दुनिया में उहे जारी आहिनि। प्यूटन जी फ़ोन केतिरो असरु रखे थी ऐं ख़ुदि अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी इहा स्टेटमेंट त ॻाल्हियूं मुमकिन आहिनि, या जंग हफ़्ते में न पर उन खां अॻु ख़तमु थी सघे थी ऐं पाण मुरादो ट्रंप इन जंग खे कामयाबु करार ॾींदे दुनिया खे ॿुधायो आहे त अमेरिका जेके बि टारगेट्स हुआ उहे तक़रीबन अचीव थी चुका आहिनि। ॿिए तरफ़ पासदारान इनकलाब जो इहो चवणु आहे त इहा ट्रंप ऐं वाशिंगटन DC फ़ैसिलो नथो करे सघे त जंग बंदि थींदी। इहा हाणे ईरान जी ख़्वाहिश ऐं मर्ज़ी हूंदी त उहो कॾहिं ऐं केसि ताईं जंग खे जारी रखणु चाहे थो। इन समूरी सूरत हाल में जेतोणीकि दुनिया में जेका मुआशी सूरत हाल आहे उहा बदतरीन थींदी पई वञे। पाकिस्तान में बि इन जा असर पवनि था। अॼु हुकूमती जेके ऐलान थिया आहिनि मोकलुनि जा, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿिए तरफ़ अफ़गानिस्तान सरज़मीन जेका दुनिया जे लाइ दहशतगर्दी जो सबबु बणियलु आहे ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान में जेके बि दहशतगर्दी जूं कार्रवायूं थियनि थियूं उहे बराह रास्त अफ़गानी ऐं तालिबान मुलविस निकिता आहिनि ऐं उन्हनि खे वार्निंग जे बावजूदि पाकिस्तान मौक़ो ॾिनो त पंहिंजी सरज़मीन खे पाकिस्तान ख़िलाफ़ु दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थियणु न ॾियो, पर उनखे ॻाल्हि सम्झ न आई। अॼु उते बि 12-13 ॾींहं थी चुका आहिनि। पाक फोर्सिस जा जेके कार्रवायूं आहिनि उहे जारी आहिनि ऐं हिन वक़्त ताईं केतिरा ई संगीन ऐं ख़तरनाक जेके तालिबान आहिनि उहे उनमें मारिजी चुका आहिनि। इहो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। असां सां हस्बे मामूल स्टूडियो में मौजूदु आहे सीनियर साफ़ी नालो वारो तजिया निगार GM जमाई साहब। जमाई साहब, तव्हां बार बार चवंदा आहियो त ट्रंप जी शख़्सियत खे कैलकुलेट करणु या उन जे लाइ प्रेडिक्शन करणु इंतिहाई ॾुखियो अमल हुजे थो। पहिरियां बि असांखे यादि आहे जॾहिं इसराइल ईरान जंग हुई त ट्रंप इंटरवीन कयो हुयो ऐं चयो त इहा जंग हाणे बंदि आहे, ईरान ते को बि हमलो न थींदो। वेरी नेक्स्ट जेको आहे 24 आवर्स में ॾिठोसीं त ईरान ते हिकिड़ो तमामु हैवी अटैक कयो वियो ऐं हाणे वरी जेतोणीकि 11हों ॾींहुं अॼु इसराइल अमेरिका धुआंधार बमबारी जारी रखियो वेठो आहे ईरान ते ऐं वरी ट्रंप जो उन जंग जे जेका इंटेंसिटी आहे उहा वधियल आहे। उन दौरान ट्रंप जो यूटर्न वठणु त ईरान सां ॻाल्हियूं मुमकिन आहिनि, पर जेको मुजतबा खामनाए आहे उनखे सुकून नसीब न थींदो। मतिलबु सिधो इहो सम्झी सघूं था त ट्रंप सिधो इशारो पियो करे त आयतला खां बाद संदन निशाने ते मुजतबा खामनाए आहे। ॿिए तरफ़ सदर प्यूटन जी फ़ोन आहे, उहा फ़ोन जेतोणीकि तमामु देरि थी आहे पर उनजे बावजूदि ॾिसूं पिया त हाणे रशिया अमली तौर ते को न को कमु कंदे नज़र अचे पियो ऐं चाइना जो जेको दौरो आहे सदर डोनाल्ड ट्रंप जो, उहो हिन इसराइल अमेरिका ईरान जी जंग जे लाइ केतिरो मुआविन साबित थींदो। छा चाइना पंहिंजो रोल प्ले कंदी ऐं चाइना चाहींदो त ट्रंप खे पंहिंजी सरज़मीन ते जंगबंदी जी सिफारिश कजे या अपील कजे। इहो छा चवंदा त ट्रंप हिन वक़्तु यूटर्न वठे थो या पासदार इनकलाब जो जेको दामान ऐं दड़को आहे उनखां डिॼे थो, प्यूटन जी फ़ोन जो असरु आहे या सम्झे थो त हाणे वधीक मूंखे कुझु हासिलु न आहे थियणो थो। सरकी साहब ॾिसो, डोनाल्ड ट्रंप जॾहिं खां ॿियो भेरो अमेरिका जो सदर थियो आहे उन जूं पॉलिसियूं जेके आहिनि उहे तमामु एग्रेसिव रहियूं आहिनि ऐं उन सिर्फ़ु इन मशरिक़ वस्ता जे लाइ बल्कि पंहिंजा जेके हुन जा इतिहादी रहिया आहिनि माज़ी में, यूरोप जा जेके बि मुल्क आहिनि उन्हनि सभिनी जे हवाले सां बि उन जूं जेके पॉलिसियूं आहिनि उन में इंतिहाई यूटर्न आहे। 2 ॾींहं अॻु में तव्हां ॾिसो त उन बरतानिया जे ख़िलाफ़ बि जेको आहे तमामु सख़्तु हिकिड़ो स्टेटमेंट ॾिनो ऐं बरतानवी वज़ीर आज़म खे तनक़ीद बि कयईं, तंज़ बि कयईं। त हिन दफ़े डोनाल्ड ट्रंप खे इहो आइडियो शायदि आहे त जेकी होली सोली पावर आहे उहा आहे अमेरिका जी ऐं बाक़ी जेके मुल्क आहिनि उहे उन जे सदक़े में उन जे इतिहादी जे तौर ते जेको आहे उन्हनि जा नाला हलंदा हुआ या पंहिंजे ॿियनि मुल्कनि ते हू सियासी पंहिंजो असर रसूख़ क़ाइमु रखंदा हुआ।
चाहे उहो नेटो जी सूरत में हुजे या यूरोपी इतिहाद जी सूरत में हुजे, G7 कंट्री जी सूरत में हुजे, पर हुनखे एतिरी यकीन आहे त अमेरिका खां अलावा इहे जेके ॿिया मुल्क आहिनि इन्हनि जी टेक्निकली ग्राउंड ते का हैसियत कान्हे ऐं उहो हर मुल्क खे पंहिंजी हैसियत यादि कराए थो मुस्तक़िल। जेकॾहिं तव्हां ॾिसो त बर्तानिया खे हुन शटअप कॉल ॾिनी, कैनेडा खे ॾिनी, वेनेज़ुएला जे त सदर खे खणी हलियो वियो, ग्रीनलैंड जे हवाले सां हुनजी तव्हां पॉलिसी ॾिसो, वरी हाणे क्यूबा जे पुठियां लॻी वियो आहे। अहिड़े तरीक़े सां हिन ख़िते में जेको आहे जेकी हुनजी चौधराहट आहे उहा गुज़िरियल 40 सालनि खां वठी हिन ख़िते में हुनजी इहा सूरत हाल बरक़रार आहे। जॾहिं हुन इराक़ ते बि हमिलो कयो त कई साल जेको आहे उहो इराक़ जा वसीला ख़ासि तौर ते तेल जा जेके ज़ख़ाइर आहे उन ते क़ाबिज़ रहियो। अहिड़े तरीक़े सां जॾहिं हुन कुवैत जी त रिक्वेस्ट ते ख़ैर उहो उते आयो हुयो, छो जो जॾहिं इराक़ जे अॻूणे सदर सद्दाम हुसैन कुवैत ते हमिलो कयो त उनखां पोइ इराक़ रिक्वेस्ट कई अमेरिका खे ऐं उन ते आयो, पर जॾहिं उहो इराक़ कुवैत में अची वेठो त उन जा जेके इहे मादनी ज़ख़ाइर हुआ उन्हनि ते क़ाबिज़ रहियो, अॼु ताईं क़ाबिज़ आहे। अहिड़े तरीक़े सां ईरान जे बि मां सम्झां थो त जेके वसीला आहिनि ख़ासि तौर ते जेको अलाह ताला उनखे तेल ऐं गैस जे ज़ख़ीरनि सां मालामाल कयल आहे, त डोनाल्ड ट्रंप जी शायदि इहा ख़्वाहिश हुई त जीअं ॿियनि अरब कंट्रीज़ जे मादनी ज़ख़ीरनि ते हू क़ाबिज़ रहियो आहे कई साल, अहिड़े तरीक़े सां हू ईरान जे बि इन ज़ख़ीरनि ते क़ाबिज़ थी वञे। पर हुन जी जेकी सोच हुई उहा शायदि उन पंहिंजे मक़सद में कामयाबु कान थी सघियो आहे। गो के ईरान में हुन वरी तबाही मचाई आहे, हिन में को शक न आहे। ईरान खे माली तौर ते जानी तौर ते हुन तमामु घणो डैमेज कयो आहे, नुक़सानु पहुचायो आहे, पर उन जे बावजूदि बि जेके हुन जा मक़सद हुआ त हू ईरान ते क़ाबिज़ थी वेंदो, उहे मक़सद उन जा कामयाबु कान थी सघिया। ऐं ईरान जे पासदाराने इनकलाब जंहिं अंदाज़ में इन जंग में बहादुरी जो मुक़ाबिलो कयो आहे उन जी मिसाल तव्हांखे माज़ी में तमामु घटि मिलंदी, बल्कि न हुजण जे बराबरि तव्हांखे मिसाल मिलंदी हुंजी, छो जो ईरान जूं जंगूं मशरिक़ वस्ता जे ॿियनि मुल्कनि सां त अक्सर बेशितर थींदी रहियूं आहिनि, पर इन क़िस्म जी सुपर पावर आहे, इन क़िस्म जी टेक्नोलॉजी वारे मुल्कनि सां हुनजी एॾी का ख़ासि जंग न थी हुई माज़ी में। यकीनन कुझु मामलनि में उहो बि अमेरिका मशरिक़ वस्ता जे कुझु मुल्कनि जे मामलनि में अची करे माज़ी में जंगूं लॻियूं आहिनि जंहिंमें 1000 खां वधीक अमरीकी फ़ौजी हलाक थी चुका हुआ। ऐं बार बार डोनाल्ड ट्रंप इहा ई ॻाल्हि थो करे त गुज़िरियल 40-47 सालनि खां जेको आहे ईरान असांजे लाइ मुसीबत बणियल आहे। पर हाणे डोनाल्ड ट्रंप जी जेकी बॉडी लैंग्वेज आहे, 11 ॾींहं थी विया आहिनि जंग खे, पर हुनजी जेकी बॉडी लैंग्वेज आहे उहो चवंदो कुझु आहे ऐं कंदो कुझु आहे। यानी चए थो उन 2 ॾींहं अॻु में बि इहा ॻाल्हि कई त हाणे असां फ़तह थी चुका आहियूं, त थी सघे थो हाणे इहा जंग मुख़्तसिर थी वञे ऐं असां जेको आहे वरी वापसि हलिया वञूं। पर जेकॾहिं अॼोकी असां वरी सूरत हाल ॾिसूं था त अॼु वरी जेके हुन हमला कया आहिनि ईरान ते, उहे माज़ी जा जेके 10 ॾींहंनि जा हमला उन्हनि खां सभिनी खां वधीक इतला मुताबिक़ त ताक़तवर उन्हनि हमला कया आहिनि। ऐं ईरान जे काफ़ी जेके रेज़िडेंशियल इलाइक़ा आहिनि उन्हनि खे पिणु उन्हनि निशानो बणायो आहे, ऐं यकीनन उते बि का वॾी तबाही थी हूंदी, पर जंग में हलाकतुनि जी जेकी इतलात हूंदियूं आहिनि उहे काफ़ी देरि सां ख़बर पवंदियूं आहिनि, ऐं एक्यूरेशन कॾहिं बि जंग में थींदड़ हलाकतुनि जी कॾहिं बि एक्यूरेशन रिपोर्ट कंहिं वटि बि न हूंदी आहे। हिकिड़ो अज़्यूम थियल सूरत हाल ॿुधाई वेंदी आहे। जंहिं अंदाज़ में हाणे बमबारी थी आहे ईरान ते, मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त उन्हनि काफ़ी जानी बि नुक़सानु पहुचायो आहे, माली नुक़सानु त ख़ैर बेताशा पहुचाए चुका आहिनि, पर जानी नुक़सानु बि काफ़ी थी चुको आहे। पर उनजे बावजूदि बि जेकी सभ खां असां मुस्लमाननि जे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे, उहा इहा आहे त ईरान जेको आहे शहादतूं त ॾिए थो पर झुकण लाइ तयारु न आहे, ईरान सरेंडर थियण लाइ तयारु न आहे। इहा न सिर्फ़ु तव्हां जीअं चओ अॼु बि ताक़तवर तरीन अटैक कयो आहे ईरान ते अमेरिका ऐं इसराइल, अमरीकी सदर जी हिकिड़ी दावा बि आहे त हुनजो दिफ़ाई निज़ाम बि तबाह कयो आहे, वाइट इंस्टॉलेशन मुकमल डिस्ट्रॉय थी चुकिया आहिनि। छा इहा दुरुस्त दावा त न आहे, छो जो 48 कलाक थिया आहिनि असां ॾिसूं पिया त ईरान जो को बि अटैक न आहे इसराइल ते या ॿिए कंहिं अहिड़े मुल्क ते? ॾिसो इन में 2 सूरतूं थी सघनि थियूं सर्की साहिबु। हिकु त इहो बि थी सघे थो जेको अमरीका दावा करे थो त उन्हनि जा जेके मिज़ाइल सिस्टम्स हुया जिते या मिज़ाइलनि जा ज़ख़ीरा हुआ उन्हनि खे उन्हनि डैमेज कयो आहे। हिकु इहा बि सदाकत थी सघे थी, पर ज़ाहिर आहे पाण वटि उन्हनि जी कंफर्मेशन न आहे, इन करे इम्कानी असां ॻाल्हि करे सघूं था। ऐं ॿियो ईरान जी स्ट्रेटेजी बि थी सघे थी, छो जो ज़ाहिर आहे जंहिं इलाइक़नि मां बि हू मिज़ाइल फायर कंदो त हुननि जी जेकी टेक्नोलॉजी आहे उन्हनि खे डिटेक्ट करे वठंदा ऐं वरी ई उते बमबारी कंदा, त थी सघे थो
ईरान जी हुकूमत समझदारी जो मुज़ाहिरो Safe करे side तौर। ऐं हिकदमि उन जो जवाबु न ॾिए ऐं पंहिंजे वक़्त ते ऐं पंहिंजे तरीक़ेकार या हिकमत अमली जे मुताबिक़ उन जो जवाबु ॾिए। पर इन में को शक न आहे त 48 कलाकनि में ईरान ते त मुस्तक़िल इसराइल ऐं अमेरिका जी बमबारी हली रही आहे, यानी 11 ॾींहं लगातार बमबारी हली आहे। पर ईरान जे तरफ़ां हिन वक़्तु ॾिसूं था असां त इन मामले में थोरी ठापुर आहे ऐं जंहिं अंदाज़ में हू मिज़ाइल ऐं ड्रोन्स हणी रहियो मुख़्तलिफ़ जॻहनि ते उन में नरमी नज़र अचे थी। पोइ हाणे उन जा ॿ टे रीज़न थी सघनि था। हिकु इहो बि थी सघे थो त रूस जो सदर व्लादिमीर पुतिन जेको आहे उहो ईरान जी क़यादत सां बि ॻाल्हायो आहे, उनखां पोइ उन अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प सां बि फ़ोन ते ॻाल्हायो आहे। त पॉसिबिलिटी आहे त ट्रैकड़ी जो को सिलसिलो हलंदो हुजे ऐं ईरान खे थी सघे थो इहो पाण इम्कान ज़ाहिर करे सघूं था त रूस जे सदर ई चयो हुजे त तव्हां थोरो तहमुल जो मुज़ाहिरो कयो। ॿी सूरत में ज़ाहिर आहे इहो अंदाज़ो ई लॻाए सघे थो त अमरीका जंहिं अंदाज़ में ताबड़तोड़ हमला करे रहियो आहे मुख़्तलिफ़ जॻहनि ते, उन मां अंदाज़ो असां लॻाए सघूं था त यकीनन ईरान खे काफ़ी नुक़सानु थियो हूंदो। ऐं इन में को शक न आहे त जंग शुरू थियण खां अॻु में ई असां हिकिड़ो आइडियो हुयो असां वटि त जंहिं अंदाज़ में अमरीका ऐं इसराइल तयारी करे रहिया हुआ त उहो ईरान खे काफ़ी हद ताईं डैमेज कंदा। ऐं दुनिया जो शायदि इहो ख़्यालु हो त ईरान जेको आहे 3-4 ॾींहंनि में सरेंडर करे वेंदो, पर वॾी ॻाल्हि आहे इहा अञा ताईं त 11 ॾींहं मुस्तक़िल एॾी ख़ौफ़नाक जंग जे बावजूदु, ख़ौफ़नाक तबाही जे बावजूदु, इन दहशत ऐं वहशत जे बावजूदु बि ईरानी हुकूमत, ईरान जी पासदारानी इनक़लाब ऐं ईरान जो अवाम इहे सभु गॾिजी करे कंहिं बि सूरत में सरेंडर थियण लाइ तयारु न आहिनि। ऐं ईरान जो अवाम जेको आहे उहो पंहिंजे हुकुमराननि सां गॾु बीठो आहे ऐं उन्हनि खे बैकअप ॾेई रहियो आहे ऐं उन्हनि खे चई रहियो आहे त इहे असां नुक़सानु बर्दाश्त कंदासीं, पर तव्हांखे अयतुल्ला ख़ामनई साहिब जी शहादत जो बदिलो वठिणो आहे, ईरान ते थियल हमले जो बदिलो वठिणो आहे, ईरान में मासूम ऐं निहते माण्हुनि जो जेको क़त्ल आम कयो वियो आहे उन्हनि जो बदिलो वठिणो आहे। त इन करे ईरान जी जेकी फ़ौज आहे उहा पंहिंजो उन अवाम जे ख़्वाहिश जे मुताबिक़ पंहिंजूं शहादतूं बि ॾिए थी, पर उहो झुकण लाइ तयारु न आहे। उहा ईरान जी फ़ौज ऐं जेके बि लॉ इन्फोर्समेंट उते इदारा आहिनि उहे कंहिं बि सूरत में सरेंडर थियण जी का ॻाल्हि कान था कनि। ऐं इहा कंहिं बि मुल्क जी वॾी कामयाबी हूंदी आहे जो एॾा वॾा नुक़सान बर्दाश्त करण जे बावजूदु बि को मुल्क सरेंडर न करे। अच्छा, पुतिन ऐं ट्रम्प जी का एॾी जेका आहे ज़हनी हमआहंगी बि न आहे ऐं ॿई मुल्क हमेशह मौक़े तलाश में रहंदा आहिनि। इन समूरी सूरत हाल में पुतिन जी इहा कॉल केतिरी हैसियत रखे थी ऐं इन जी जेका आलमी लेवल ते इम्पैक्ट आहे उहो केतिरो असरअंदाज़ थी सघे थो? ॾिसो, व्लादिमीर पुतिन जी ईरान सां स्ट्रेटेजिक काफ़ी मामलनि में मुआहिदा आहिनि ऐं असां पाण हैरान हुआसीं त एॾी वॾी जंग जे बावजूदु बि रूस प्रॉपर तौर ते अमली तौर ते इन मैदान में न आयो आहे जो ईरान जी मदद करे। सोशल मीडिया जूं ॻाल्हियूं ज़रूरु आहिनि त उहो पंहिंजी का टेक्नोलॉजी ॾिए थो या पंहिंजी का एक्यूरेशन इंफॉर्मेशन ॾिए थो, पर इन हवाले सां अमरीका पाण चई रहियो हो त उन्हनि वटि का अहिड़ी तस्दीक शुदा रिपोर्ट कान्हे। हाणे जेके स्ट्रेटेजिक इन जा मुआहिदा आहिनि, छो जो दुनिया में हिन वक़्तु क्राइसिस आहे। हाणे इहा असांखे ख़बर न आहे त रूस जे सदर अमरीकी सदर सां कहिड़े इशूज़ ते ॻाल्हायो, छो जो इहो बि पॉसिबिलिटी आहे त जॾहिं उन भारत ऐं कुझु मुल्कनि खे रूस जी तेल जी कंपनियुनि ऐं ॿियनि मामलनि में पाबंदियूं नरम करण जी ॻाल्हि कई आहे त थी सघे थो, छो जो दुनिया में जेको इकोनॉमी जो इंट्रस्ट आहे न उहो ईरान जी इन जंग खां वधीक हर मुल्क खे पंहिंजो पंहिंजो इंट्रस्ट प्यारो आहे, चाहे उहो भले रूस हुजे या चाइना हुजे। दुनिया में हर मुल्क पंहिंजो इंट्रस्ट अॻ में ॾिसंदो आहे ऐं ॿिए जे इंट्रस्ट में को एॾो उन्हनि खे बयान जी हद ताईं इख़लाक़ी तौर ते हिमायत, पर ठीकु आहे, इख़लाक़ी तौर ते बि हिमायत हिकिड़ी हासिलु आहे, उहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। पर प्रैक्टिकली मैदान में हिन वक़्त ताईं जी सूरत हाल जे मुताबिक़ अमरीका त मुख़्तलिफ़ मुल्कनि जे पारां जंग विहण आयो बि आहे, जंगूं खटियूं बि आहिनि, जंगुनि में हुन ॿियनि पंहिंजे हलीफ़नि जे करे ॿियनि खे नुक़सान बि पहुचायो आहे। पर इन जी निस्बत जेकॾहिं असां कंहिं ॿिए मुल्क खे था ॾिसूं त उहो कॾहिं बि हिन वक़्त ताईं यानी ॿी सर जंग खां पोइ को मुल्क कंहिं ॿिए जी जंग में आयो कान्हे। तव्हांजे साम्हूं आहे जापान में जॾहिं हुन हमला कया त उन वक़्तु बि को ॿियो मुल्क कंहिंजे मुल्क यानी जापान जे करे बि कोई न आयो हुयो। अहिड़े तरीक़े सां जॾहिं हुन वेनेज़ुएला जे सदर खे खणी वियो त बयान तव्हां सभिनी जा ॿुधा, पर प्रैक्टिकली ग्राउंड ते कोई कान आयो। ईरान ते पहिरियों बि हिन का कई ऐं B-2 बम्बार जहाज़नि सां उनजे एटमी असासनि ते हमला कया, पर उन वक़्तु बि बयान सभिनी जा आया,
पर प्रैक्टिकली मैदान में कोई तव्हांखे नज़र न आयो। अहिड़े तरीक़े सां 11 मुल्कनि 11 ॾींहंनि खां मुस्तक़िल ईरान ते बरबरियत थी रही आहे, पर अख़लाक़ी त बयान तव्हांखे मिलंदा, रूस हुजे या चाइना हुजे, पर इहे ताक़तवर मुल्क अमेरिका सां मैदान में वेहण जे लाइ अञा ताईं असांखे नज़र न अचे रहिया। ॿी दिलचस्प सूरत हाल आहे। हिन वक़्तु ट्रंप जे कॉल ऐं फेल जो त हमेशह ज़िक्र थींदो आहे। पाण चाइना जे दौरे जी तयारी में आहे ऐं बर्तानिया जे वज़ीर आज़म कैनेडा विज़म ते तनक़ीद कंदो आहे त हिन महिल, छाकाणि त रशिया ऐं चाइना डाई हार्ड सपोर्टर्स आहिनि, भली ज़बानी सही पर ईरान सां गॾु बीठल नज़र आया आहिनि ऐं हुनजो म्यूचुअल मफ़ाद बि आहे। उन सूरत हाल में ट्रंप जो चाइना जो दौरो ऐं वरी ट्रंप पारां ॿियनि मुल्कनि ते तनक़ीद जेके हुन जा सरबराह वञनि था मुलाक़ातूं करणु, कीअं पिया ॾिसो? ॾिसो सरकी साहिबु, इहो बर्तानिया ऐं कैनेडा जे वज़ीर आज़मनि पंहिंजे बयाननि में इहो चयो जॾहिं हिननि चाइना सां पंहिंजा तालुक वधाया त अमेरिका उन ते छिती तनक़ीद कई हुई ऐं इन हद ताईं धमकी ॾिनी त इन जो जेको आहे ख़मियाज़ो जेको आहे तव्हांखे भुगतणो पवंदो, यानी लेवल हुई धमकी जी। उन ई ते उन्हनि बयान इहे इशू कया हुआ त 4 महीना अॻु में खां डोनाल्ड ट्रंप जो प्रोग्राम मरतब थियल आहे चाइना वञण जो। त बर्तानिया ऐं कैनेडा जे वज़ीर आज़मनि इहो चयो हुयो त पाण अमेरिका जेको आहे उहो चाइना सां इकोनॉमी जे हवाले सां पैक्ट करणु चाहे थो ऐं डोनाल्ड ट्रंप पंहिंजो प्रोग्राम उते रखियलु आहे, पर जेकॾहिं को ॿियो मुल्क, आज़ादु मुल्क, ख़ुदि मुख़्तार मुल्क पंहिंजी मर्ज़ी सां जेकॾहिं चाइना सां इकोनॉमी ट्रेड, छो जो उहो बि ज़ाहिर इकोनॉमी ट्रेड आहे। असल में इहा ॻाल्हि पब्लिक खे सम्झण जी ज़रूरत आहे त बर्तानिया कैनेडा जो को ज़ाती झगड़ो न रहियो आहे चाइना सां। अमेरिका जूं जेके पुराणियूं लड़ायूं रहियूं आहिनि, झेड़ा रहिया आहिनि, उन में हू उन जा इत्तादी हुआ। ऐं जेको असल मसइलो आहे उहो हांगकांग जो जेको इशू हले थो, त उसूल ऐं अख़लाक़ी तौर ते जेकर ॾिठो वञे त उन 100 साल लीज़ ते ॾिनो हुयो, जंहिंखे एग्रीमेंट खे ख़तमु थिए बि हाणे 5 सालनि खां मथे थी वियो आहे। त चाइना जो इहो हक़ु हासिलु आहे, उन ते हिकिड़ी लीज़ ते शइ ॾिनी हुई, यानी कि पंहिंजो हिकिड़ो इलाइक़ो ॾिनो हुयो ऐं उहो उनखे उहो वापसि वठे। पर हिननि मुल्कनि जी छो जो त इन्वेस्टमेंट बहरहाल ॾाढी थियल आहे ऐं अमेरिका खे इहो अहसासु आहे त हांगकांग जेकॾहिं उनजे हथ मां निकिरी थो वञे मुकमिल तौर ते, त हाणे उहो हिकिड़ो डेवलप मुल्क हुयो जेको एक्चुअल त शहर आहे चाइना जो। त हिननि जा जेके बेड़ी जहाज़ ऐं इत्तहादी हुआ, इन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो इहो हो त हांगकांग ते कंहिं बि तरीक़े सां वापसि चाइना खे न वञे, ऐं चाइना ऐलान करे चुको आहे ऐं चाइना पंहिंजे नक्शे में बि जेको आहे उनखे हाणे पंहिंजो हिकिड़ो शहर डिक्लेयर करे छॾियो आहे। पर प्रैक्टिकली चाइना उन ते कब्ज़े जे लाइ अॻु भराई न कई आहे। त हीअ बेसिकली अमेरिका इहो कोशिशि कंदो हुयो पंहिंजे इत्तादनि सां मिली करे त हांगकांग जेको आहे उहो उन तरफ़ न वञे। ऐं उतां जी जेकी पब्लिक आहे, छो जो उन्हनि जी इन्वेस्टमेंट, इहो बि गेम आहे इकोनॉमी जो, इन्वेस्टमेंट जो, को फ़ौज जो या को झगड़ो कान्हे उन्हनि जो पाण में। इहो आहे त उतां जी जेकी कंपनियूं आहिनि, यानी कि मल्टीनेशनल कंपनियूं जेके असां चवंदा आहियूं, उन्हनि जी वॾी इन्वेस्टमेंट थियल आहे हांगकांग में। हाणे उन्हनि सभिनी जो प्रेशर हो उन्हनि हुकूमतनि ते बि, चाहे उहो कैनेडा हो या बर्तानिया हो। तव्हां ॾिठो त बर्तानिया में बि अमेरिका ई इहे मुज़ाहिरा कराया बर्तानिया जे वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु, त जेकॾहिं इहे चाइना सां एतिरो क्लोज़नेस थिए थो त पोइ छा हिन हांगकांग वारे इशू ते जेको आहे उन सां ॻाल्हायो या न ॻाल्हायो। त बेसिकली इहो इंटरनेशनल हिकिड़ो गेम आहे। हाणे पाण वञी रहियो आहे अमेरिकी सदर, त हाणे इहा ख़बर पवंदी त हांगकांग वारे इशू ते बर्तानिया में त उन्हनि मुज़ाहिरा कराए छॾिया, हाणे अमेरिका जे अंदरि उनजी पोज़ीशन छा थी थिए? छा उनखे बि वरी तनक़ीद जो निशानो बणाइनि था, या आया अमेरिकी सदर उते वञी करे न हांगकांग वारे इशू ते ॻाल्हाए थो? छो जो बर्तानिया जे वज़ीर आज़म जेको आहे इन इशू खे टेकअप कान कयो हुयो, जंहिंजे बारे में इहे मुज़ाहिरा थिया हुआ। हाणे अमेरिकी सदर जेकॾहिं इन इशू ते टेकअप करे थियो त यकीनन अमेरिका में वरी हिकु भेरो ॿीहर डोनाल्ड ट्रंप जी पोज़ीशन कुझु बहितर थी सघे थी। ऐं जेकॾहिं इन इशू ते उहो नथो ॻाल्हाए ऐं ट्रेड जे ॿियनि मामलनि ते उहो ॻाल्हाए रहियो आहे, छो जो डोनाल्ड ट्रंप आहे बिज़नेसमैन, त उहो पंहिंजी बिज़नेस डील सुठी करणु ॼाणे थो। जीअं उन टैरिफ लॻाए करे अमेरिका जी जेकी मईशत जेकी हेठि वञी रही हुई उनखे बहितर करण में बहरहाल उन हिकिड़ो क़दम खयो ऐं दुनिया जे जंहिंखे चइजे त भते जे ज़ोर ते या ताक़त जे ज़ोर ते टैक्सिस लॻाए करे माण्हुनि खां बिलियंस ऑफ डॉलर जेके आहिनि उहे हासिलु कया। ॿी हिकिड़ी टर्निंग पॉइंट आहे ट्रंप जी, त ॻाल्हियुनि जी ॿीहर अणसिधी उन आच कई आहे ऐं चए थो त वाशिंगटन DC या वाइट हाउस चाहे थो ईरान सां ॻाल्हियूं मुमकिन थी सघनि थियूं। इहे ॻाल्हियूं हाणे कहिड़ी एजेंडा हूंदी? 3 ॻाल्हियुनि जा दौर पिरी जेको आहे वार हुया, ॻाल्हियुनि जा दौर हलिया, उनखां अॻु तव्हां कालो के प्रोग्राम में ॿुधायो त आयतुल्ला खामने पाण अश्योर कयो दुनिया खे त मां एटम बम तरफ़ वञा ई नथो।
त हिननि अनजस्टिफाइड हिकिड़ो सिलसिलो जंग जो शुरू कयो आहे, त हाणे फेस सेविंग हिन वटि कहिड़ी बची आहे ऐं ॻाल्हियूं थींदियूं त छा थींदियूं? ॾिसो सर्की साहिबु, आयतुल्ला खामनई साहब पंहिंजी हयाती में पहिरियों पाण ऐलान कयो, उन खां पोइ हुकूमत ईरान बाक़ाइदा उन ते एग्रीमेंट कयल आहे, यानी एटॉनमिक एनर्जी सां उनजो एग्रीमेंट आहे त उहे एटम बम न ठाहींदा। हाणे अमेरिका चाहे छा पियो, रुगो मसइलो ॾिसो इहो आहे ई कान त एटम बम ठहंदो या न ठहंदो। अमेरिका जी इहा ख़्वाहिश आहे त ईरान पंहिंजा जेके 300 खां 400 किलोमीटर खां वधीक रेंज जा जेके बि मिज़ाइल्स आहिनि उहो सॼो प्रोग्राम डिस्ट्रॉय करे, यानी जीअं इसराइल खे जेकॾहिं टारगेट करिणो आहे त 1500 किलोमीटर जो हिकिड़ो रेंज आहे हुनजी, त 300 खां 400 किलोमीटर ताईं उहो वञी पंहिंजा मिज़ाइल ठाहे रेंज वारा, बाक़ी मिज़ाइल न ठाहे। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि उहो चए थो त जेको 60% यूरेनियम तव्हां अफ़सूदा करे चुका आहियो इहो अमेरिका जे हवाले कयो। हाणे ॾिसो कोई बि मुल्क कान कंदो न, एतिरी वॾी महिनत थियल हुजे, ऐं हू बार बार चई रहिया आहिनि त इहो जेको असांजो यूरेनियम अफ़सूदा असां कयल आहे इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पुरअमन एटमी तवनाई जे प्रोग्राम जे लाइ आहे, जंहिंमें रशियन जा जेके इंजीनियर्स आहिनि उते उन्हनि जे प्लांट ते कमु करे रहिया आहिनि। पर अमेरिका चए थो न, इहो छो जो 60% जॾहिं ठही वञे त बाक़ी जेकॾहिं 15% ई ॿियो हासिलु थो करे वञे त पोइ जॾहिं चाहे 2 ॾींहंनि में बि एटम ठाहे सघे थो, जेको हुनजी मेंटेलिटी आहे। हाणे हीअ चए थो त जॾहिं असां राइटिंग में एग्रीमेंट तव्हांखे ॾेई छॾियोसीं, ऐं ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां राइटिंग में एग्रीमेंट एटॉनमिक एनर्जी सां करे छॾियो पोइ तव्हां पाबंद था थी वञो, त पोइ तव्हां एटम बम जे लाइ उहा यूरेनियम इस्तेमालु नथा करे सघो। पर छो जो ट्रस्ट जी ॻाल्हि आहे, हुनखे उहो ट्रस्ट कान्हे, ऐं ट्रस्ट बि हुनखे इन करे कान्हे जो इसराइल जो जेको वज़ीर आज़म, जेको दहशतगर्द वज़ीर आज़म आहे नेतन्याहू, उहो उनखे मुस्तक़िल मिसगाइड करे थो त जेकॾहिं हाणे ईरान हीअ करे सघे थो, हाणे ईरान हीअ करे सघे थो। माज़ी जा जेके आहिनि उहे तव्हां नेतन्याहू जा तरीक़े वारदात ॾिसो त उन हर मुल्क ते जॾहिं बि हमिलो करायो आहे अमेरिका खां त उनखे हमेशह कूड़ ॻाल्हाए करायो आहे। इराक ते जॾहिं हमिलो करायईं त हुन इहा दावा कई त हिननि वटि जेके कीमियाई हथियार आहिनि जंहिंसां दुनिया खे वॾो ख़तरो आहे, पर तारीख़ गवाह आहे त हेतिरा साल अमेरिका उते रहियो पर अॼु ताईं कीमियाई हथियार उतां हिकिड़ो हथियार बि उन्हनि खे न बरामद थी सघो, छो हुयो ई कान त मिले किथां। त इसराइल जो जेको वज़ीर आज़म आहे उहो हिन दफ़े बि जेकी हिन जंग छिड़ाई आहे, छो जो उनखे वधीक ख़तरो आहे। ऐं अक्टूबर में ॾिसो इलेक्शन्स आहिनि, मिड टर्म इलेक्शन आहे अमेरिका में बि, तव्हां असांखे उन वक़्तु सिचुएशन ख़बर पवंदी। हीअ जेकी जंग छेड़ी आहे डोनाल्ड ट्रम्प, त हाणे उन इन मिड टर्म इलेक्शन में उनजी उते अमेरिका में पोज़ीशन छा आहे, छो जो हू वाइदे ते आयल हुयो त उहो अमन कान कंदो। जेको आहे नुक़सान जी असेसमेंट त बाद में जारी थींदी, जेको एनालाइज़ थींदो मामिलो, पर जेका मॉरली ॻाल्हि कजे त इसराइल जे ख़िलाफ़ ख़ुदि अमेरिकन अवाम में, पार्लियामेंटेरियंस में ऐं इवन रिपब्लिकन ऐं डेमोक्रेट्स में तमामु घणी नफ़रत उभरी आहे, ऐं सम्झो था त इख़लाक़ी तौर ते ईरान जी फतेह थी चुकी आहे। सरकी साहब, सॼी दुनिया इख़लाक़ी तौर ते अलाई जो ॻाल्हि थो कयां, सॼी दुनिया इख़लाक़ी तौर ते ईरान सां गॾु आहे। सॼी दुनिया, जेके अमेरिका जा पंहिंजा इत्तेहादी आहिनि ऐं अमेरिका जी पंहिंजी अवाम आहे, अमेरिका जी पंहिंजी पार्लियामेंट में रुगो 5 सेनेटरनि जो फ़र्क़ु पियो हुयो, 5 सेनेटरनि जो रुगो फ़र्क़ु पियो। जेकॾहिं 2 हिक तरफ़ 3 अची वञनि हा त पोइ उहा करारदाद बि हिननि जी जेको आहे उहा इहा जेकी जंग ई इहा सॼी इलीगल करार थी वञे हा। पर 3 सेनेटरनि जो सम्झो त फ़र्क़ु टोटल 5 जो पियो, पर जेकॾहिं 3 हिकिड़ी तरफ़ अचनि हा त उहो जेको आहे हिसाबु हिननि जो ख़राबु थी वञे हा अमेरिकी सदर जो। पर अमेरिका में मुज़ाहिरा थी रहिया आहिनि, बर्तानिया उन सां गॾु कान्हे, कैनेडा उन सां गॾु कान्हे, स्पेन कान्हे, यूरोप कान्हे, फ्रांस कान्हे, ख़लीज मुल्क कान्हनि, यानी दुनिया जो कोई बि मुल्क इन जंग खे लीगल नथो चए। त इहा ई ईरान जी सभ खां वॾी इख़लाक़ी फतह त हर मुल्क इहो चए थो त इहा जारियत थी आहे। यानी इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे जो हिन वक़्तु दुनिया में अमेरिका ऐं इसराइल हे रुगो 2 ॼणा जेके आहिनि उहे हिन जंग खे जस्टिफाई करे रहिया आहिनि, बाक़ी सॼी दुनिया हिनखे गैर क़ानूनी चई रही आहे। फरमाइशी जंग कई आहे अमेरिका इसराइल जी ख़्वाहिश ते, अमेरिका जी इट्सेल्फ त हुई न। एग्ज़ैक्टली सरकी साहब, इहो ई त हली रहियो आहे हिन वक़्तु, त हर दुनिया जो मुल्क इनखे जारियत चई रहियो आहे। जारियत मक़सदु ज़ुल्म, बर्बरियत, दहशतगर्दी, ज़ोर, ज़बरदस्ती जा नाला आहिनि। इन्हनि जी मुख़्तलिफ़ तव्हां डेफिनेशन्स करे सघो था। इन खां अॻु में कॾहिं अमेरिका इहा सिचुएशन ॾिठी, पर छो जो मूं चयो न उहो ताक़त जे नशे में चूर चूर थियल आहे, हू हुनखे पंहिंजो ज़ूम एतिरो आहे ताक़त जो, ऐं उनजी बुनियादी वजह इहा आहे जो उनजी साम्हूं टक्कर जो को मुल्क कान बीठो आहे। टक्कर जो जेकॾहिं को मुल्क बीहे आहे त पोइ मां नथो सम्झां त अमेरिका जी जेकी इहा ताक़त आहे उहा इन अंदाज़ सां अॻिते हली सघे हा।
बदकिस्मती असांजी आहे त हिन एशिया रीजन में ॿ जेके सुपर पावर त हाणे न भारत ताक़तवर शख़्स जेकॾहिं असां मुल्क चऊं त उहो चाइना ऐं रशिया आहे। चाइना ऐं रशिया जेके आहिनि इन जंग में आया कान। मगरिब जी असां ॻाल्हि कयूं त उहो इटली ऐं फ्रांस आहे, जर्मनी आहे, पर उन्हनि जो को अहिड़ो इंट्रस्ट कान्हे। अहिड़े तरीक़े सां बर्तानिया सां उन जा जेके रिलेशन्स आहिनि अमेरिका जा, उन्हनि जे पाण में लफ़्ज़ी गोलाबारी जी जंग त थी सघे थी, पर प्रैक्टिकली नथी थी सघे, छो जो उन्हनि जा मफ़ादात मुश्तरका आहिनि। हिते जेको आहे रशिया ऐं चाइना जा मफ़ादात अमेरिका सां मुश्तरका न आहिनि, पर इकोनॉमी हिकिड़ो एॾो वॾो हथियार आहे दुनिया में, छो जो ॾिसो जेकॾहिं चाइना बि इकोनॉमी में नंबर 1 पोज़ीशन ते जेकॾहिं आहे त उन जा जेके ख़रीदार आहिनि उहे केरु आहिनि? उहे त आहिनि ई सभु या अमेरिकन कंपनियूं आहिनि या यूरोप जूं कंपनियूं आहिनि या जेका असांजा नंढा नंढा मुल्क पोस्ट आहिनि। वार सिचुएशन जे मतिलबु जंग बंदी थी वञे, ॻाल्हियुनि जा दौर बि शुरू था थियनि, त पाकिस्तान खे छॾे बाक़ी जेके मुस्लिम मुल्कनि सां ईरान जा जेके कंफ्लिक्ट पैदा थिया ऐं सम्झो था त उहे बि काम डाउन थींदा या ॿीहर उहे रिश्ता बहाल थींदा, या उहे कहिड़े हाणे स्टेज ते आहिनि जेके जिन मथां ईरान हमला कया जवाब ॼाणाए? ॾिसो ज़ाहिर आहे एॾनि मुल्कनि सां ऑलरेडी ईरान ऐं इन्हनि जूं नफ़रतूं पाण में गुज़िरियल कई सालनि खां मौजूदु आहिनि। कई सालनि ताईं हीअ पाण सां हिक ॿिए सां जंग कंदा रहिया आहिनि, कई सालनि ताईं हिक ॿिए खे नुक़सानु पहुचाईंदा रहिया आहिनि। त इहा जेकी नफ़रत आहे ईरान ऐं बाक़ी अरब मुल्कनि जी, इहा त मां सम्झां थो बरक़रार ई रहंदी, पर जेके वस्ती एशिया जा इहे अरब मुल्क आहिनि इन्हनि खे इहो अंदाज़ो थी चुको आहे त ईरान एॾो को सोलो मुल्क न आहे जंहिंखे को गिड़काए वेंदो, यानी अमेरिका इसराइल पंहिंजो पूरो ज़ोर लॻाए 11 ॾींहंनि जी उन में ज़ोर लॻाए बि हू जेको आहे ईरान ते पंहिंजी मर्ज़ी मुसलत न करे सघिया। यानी ईरान लाइ सभ खां सोलो कमु हो। तव्हां यकीन कयो जेकॾहिं ईरान अॼु झुकी वञे न त हिन ख़िते में सभ खां ताक़तवर मुल्क ईरान थी साबित थींदो, छो जो अमेरिका हिन वक़्तु अहिड़ी पोज़ीशन ते आहे त हू चाहे थो ही थोरो सो सरेंडर करे त जीअं हू पंहिंजी पब्लिक में, पंहिंजी क़ौम में, पंहिंजे मुल्क में जेको आहे पंहिंजी जेको आहे फेस सेविंग सां ॿाहिरि निकिरी वञे। जेकॾहिं थोरो सो बि झुकाव पैदा कर, जीअं हाणे मिसाल जे तौर ते हिकिड़ी ॻाल्हि था कयूं त असां मुश्तबा आयतुल्ला ख़ामनई खे जेकॾहिं ही सुप्रीम लीडर न बणाइनि हा ऐं कंहिं अहिड़े माण्हू खे बणाइनि हा जेको जंहिंमें थोरी मशावरत बि हुनजी हुजे हा, त ही सभु पाबंदियूं ईरान तां ख़तमु थी वञनि ऐं तमामु घणो माली बेनिफिट जेको आहे डोनाल्ड ट्रम्प ईरान खे ॾियण लाइ तयारु हो। पर ईरान जी क़ौम ऐं ईरान जी हुकूमत जी इन ई ते त असांखे बि फ़ख़्रु आहे। असां टेक्निकली असां ईरान या फ़िक़ह जाफ़री सां त तालुक़ु नथा रखूं न, पर हुनजी जेकी इहा बहादुरी आहे, हुनजो जेको इहो निडरपन आहे, हुन जूं जेके शहादतूं आहिनि, हुन जूं जेके इहे क़ुर्बानियूं आहिनि, हुननि जी जेकी इहा जदोजहद आहे, उन जे करे असां मुस्लमान बीइंग मुस्लमान हुन सां गॾु आहियूं। त हिकिड़े मुस्लमान ते जारियत थी रही आहे ऐं हू बहादुरी सां नज़र अचे थो ग्राउंड ते त एॾा वॾा नुक़सान बर्दाश्त करण जे बावजूदि बि हू बहादुरी सां विड़ी रहियो आहे। त उन फ़ख़्रिया जदोजहद में असां पाण ते बि फ़ख़्रु करे रहिया आहियूं त को त मुस्लमान दुनिया में अहिड़ो मुल्क आहे जेको एतिरी वॾी टेक्नोलॉजी रखंदड़ मुल्क, जेको ज़मीनी पाण खे ख़ुदा सम्झी रहियो आहे, उनजे मुक़ाबले में सीनो ताणे बीठो आहे, न उन्हनि खे शहादत जी परवाह आहे। हो त चवंदा बाबा जेतिरा वणे शहीद कयो। न सही, पर मज़हबी तौर ते असां मुस्लमान आहियूं, मुस्लमान जी गैरत ते फ़ख़्रु हुजणु घुरिजे, जीअं तव्हां बार बार चओ। बहादुर ते फ़ख़्रु हूंदो आहे न, जेकॾहिं सरेंडर करे वञे हा त शायदि असां अॼु इहा ॻाल्हि न कयूं हा न। बेसिकली फ़ख़्रु तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां ॾिसो था त साम्हूं बहादुरी सां मुक़ाबिलो थी रहियो आहे, तव्हां ॾिसी रहियो आहे त हुनखे केतिरो नुक़सानु पहुची रहियो आहे, जानी नुक़सानु, माली नुक़सानु, हो सभु कुझु बर्दाश्त करे थो, पर तव्हां हुननि जो हौसलो त ॾिसो न ऐं उन्हनि जे अवाम जो हौसलो ॾिसो। तव्हांखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, आम व्यूअर खे ख़बर आहे, आम कॉमनर जेके जंहिं बि दुनिया जे ख़िते में मौजूदु को शख़्स आहे, ख़बर आहे त ट्रम्प जी पॉपुलरिटी स्पीड डिक्रीज़ थी थिए। ट्रम्प पंहिंजी हर शइ दावत लॻाए, इनफ़रादी तौर ते बि ऐं बीइंग स्टेट हेड, सम्झो था त उनखे इहा फ़िक्र ई न आहे। ॾिसो ट्रम्प जी उमिरि जेका आहे न 78 साल आहे सकी साहब, ऐं इन उमिरि में असां जेको हिते ॿुधंदासीं त माण्हू सठियाइजी वेंदा आहिनि न। हुनजो जेको तरीक़ेकार नज़र अची रहियो आहे त हू मूंखे लॻे थो मेंटली जेको आहे को इशूज़ अथसि ऐं हुनखे कंहिं सुठे साइकेट्रिस्ट खे ॾेखारणु घुरिजे। वजह इहा आहे जो अमेरिका जे एॾे वॾे मुल्क जो सदर आहे, पर हुन जा जेके बयान, हुन जा कोल आहिनि, उन में तमामु घणो तज़ाद नज़र ईंदो आहे, जेको हर ॾींहुं जेको आहे नज़र ईंदो आहे। का जमहूरियत न आहे, जमहूरियत त आहे कान न, जमहूरियत चैंपियन हूंदा आहिनि न ह्यूमन राइट्स जा, गुंडागर्दी आहे। हिन वक़्तु वीटो पावर आहे हेड ऑफ स्टेट खे। हिन वक़्तु अमेरिका दुनिया में एक्चुअल गुंडागर्दी करे रहियो आहे न, सिधो सिधो जेको नज़र थो अचे। यानी जंहिं मुल्क ते हाणे तव्हां ॾिसो न, हुन जा 2-3 ॾींहं अॻु में या 3-4 ॾींहं अॻु में बयानु ॾिए थो त हाणे क्यूबा जी वारी आहे,
अरे भाई तोखे जेकॾहिं तूं मुल्क आहे अमेरिका, तोखे जेको आहे टेक्नोलॉजी आहे, ताक़त आहे, त तूं छा हर नंढे मुल्क खे धमकी ॾींदे? इहो त गुंडागर्दी आहे न, यानी जंहिं वटि ताक़त आहे उहो चाहे थो त मां दुनिया जे जंहिं मुल्क खे चवां थो, पर इन फोरम आहे जंहिंजो नालो आहे यूनाइटेड उनखे त उन ज़ीरो करे छॾियो आहे न। ठीकु आहे, ज़ीरो का त माना तव्हां वटि कुझु हाणे बचो छा? एग्ज़ैक्टली। त हाणे जेसिताणी जेकी मां असल ॻाल्हि पियो कयां त जेसिताणी इन लेवल जो को मुल्क ऐं इन लेवल जो जेके मुल्क आहिनि हिन वक़्तु उहे ॿ आहिनि न, हिकिड़ो रशिया आहे, हिकिड़ो चाइना आहे, ॿियो त इन लेवल जो को मुल्क ई कान्हे न। त हाणे इहे जेसिताणी इन्हनि सां हिनजी का डायरेक्ट जंग न थिए, तव्हां हुनजी चालाकी ॾिसो अमेरिका जी, त यूक्रेन वारी जंग में हू डायरेक्ट न आयो, हथियार सप्लाई कयईं, पैसनि जी फंडिंग कयईं, सभु कुझु कयईं। इंजॉयमेंट जे लाइ ठीकु आहिनि, त उहो असल में असांजी जेकी पब्लिक आहे न उन्हनि खे रोशो खपे बसि, हुननि में संजीदगी। ॾिसो उहे बि हुनजा दावा आहिनि न, प्रैक्टिकली त कंहिं कुझु कान ॾिठो आहे न। हुन जेको बि हिन वक़्तु ताईं कयो आहे पंहिंजे मुल्क में कयो आहे। जेकॾहिं कंहिंखे फाई ते चढ़ाए छॾियईं या कंहिंखे सज़ा ॾेई छॾियईं त उहो पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जे हवाले सां आहे न। हाणे कंहिं दुनिया जे कंहिं मुल्क सां हुनजो को झेड़ो थियो आहे, उते हुनजी का ताक़त नज़र अचे त पोइ असां ॻाल्हायूं न। हींअर त उहे ॻाल्हियूं ई आहिनि न, जेको हिकिड़ी तव्हांखे ॿुधाए छॾियां, जेको सोशल मीडिया हलंदो आहे, बटण खणी हले थो, देखो इन क़िस्म जी टेक्नोलॉजी इन क़िस्म जे बटणनि ते कान हलंदियूं। ॾिसो हिन जा हिकिड़ा प्रोग्राम्स हूंदा आहिनि, सेटिंग हूंदी आहे, बहरहाल पर रोशो आहे, सोशल मीडिया ते इंजॉयमेंट आहे, ऐं असांजा माण्हू जेके आहिनि उनखे हिकिड़ो बबलू बणाए जेको आहे पेश करे पंहिंजी चवंदा न दिलि जी का ख़्वाहिश हुजे, जॾहिं तव्हां फ्रस्ट्रेशन जो शिकार थियो ऐं ॿियो तव्हांखे सम्झ में कान अचे त भला इन ते ई जेको आहे रशिया ऐं चाइना जी न ॿ ताक़तूं प्रैक्टिकली त उनखे एॾो ताक़त साउथ कोरिया कयूं वेठा आहिनि। त हाणे सम्झो था त जेके मुस्लिम मुल्क आहिनि उहे बि ॻाल्हियुनि में शरीक थींदा या अहिड़ी का टैकड़ी थींदी, या ख़ुदि ट्रम्प इख़लाक़ी तौर ते ऑन बोर्ड रखंदो उन्हनि मुल्कनि खे जंहिंजे करे हिननि भोॻियो आहे? ॾिसो डोनाल्ड ट्रम्प जी हिकिड़ी नेचर जेकी बज़ारि ॾिसी रहिया आहियूं त हू वन मैन थी फ़ैसिला कंदो आहे, ऐं हीअ बि जेकॾहिं जंग मां जेकॾहिं हू विड्रा कंदो त मां सम्झां थो पहिरियों हू पाण ऐलान करे छॾींदो, उनखां पोइ हू चवंदो त मूं फलाणे बादशाह सां बि ॻाल्हाए छॾियो, फलाणे सां बि ॾेई छॾियो, फलाणे ऐं उन्हनि खे ॿुधाए छॾियोसीं त असां जेको आहे तव्हांखे हाणे ईरान खां को ख़तरो न आहे, ऐं तव्हांजे करे जेको आहे असां जीअं उहो चए उन ॾींहुं जेकी उन ॻाल्हि कई बेवकूफ़ी वारी, त हिन जेकी ईरानी सदर माफ़ी वरिती आहे अरब कंट्रीज़ खां, उहा असांजे प्रेशर्स में वरिती आहे, उहो 4 कलाकनि में हुनजी तरदीद बि अची वई, वरी 2-3 हमला बि थी चुका हुआ, छो जो हुननि वरी पोइ ज़िद में करे छॾिया। त हाणे मसइलो इहो आहे त अमरीकी सदर जेको बि फ़ैसिलो कंदो आहे, मां सम्झां थो हू मनमाना फ़ैसिला जेके चइजनि न, पाण जा ज़ोर ज़बरदस्ती ते ऐं कंहिं ते बि मुसलत करण वारा, ऐं हिन में बि ईअं ई थींदो। 11 ॾींहं थी चुका आहिनि जंग खे, यकीनन दुनिया जी इकोनॉमी डिस्टर्ब थियणु शुरू थी वई आहे, इन जा रिपरकशन्स अञा कंहिंखे नज़र नथा अचनि। इन इकोनॉमी जा रिपरकशन्स तव्हांखे नज़र ईंदा 3 खां 6 महीननि खां पोइ। खामनाए वालिद विञायो, शहीद कराए वेठो, वालदा, घरवारी, न्याणी, भाउ, सम्झो था त उनजो को ईंदड़ एक्सपेक्टेड एक्शन आहे एक्सट्रीम जो? ॾिसो हिन वक़्तु जेकी अमेरिका जी जेकी पोज़ीशन आहे, ईरान जी जेकी पोज़ीशन आहे दिफ़ाई लिहाज़ सां, 48 कलाकनि जी जेके असां जेकॾहिं बैकग्राउंड में वञूं था त हुननि जी स्ट्रेटेजी थी सघे थो चेंज हुजे या छा हुजे, बहरहाल उहा एग्रेसिवपन न आहे जेको 48 कलाक अॻु में खां हुनजो हो, त जीअं ई ईरान ते को अटैक थींदो त उनजो रिएक्शन जेको आहे लाज़मी थींदो हुयो, ख़ासि तौर ते इसराइल ते त कुझु न कुझु जेको आहे बम मोकिलींदा, पर 48 कलाकनि में जेकर असां सूरत हाल ॾिसूं था त उन में तब्दीली आहे। त हाणे उहा उनजी हिकमत अमली आहे या वाक़ई उन वटि जेके डिफेंस जा यानी कि मिज़ाइल ऐं ड्रोन जा जेके सिस्टम आहे ज़ख़ीरा उहे उनजा डिस्टर्ब थी विया आहिनि, या को ॿियो इशू आहे, या का ट्रैकड़ी जी सूरत हाल निकिरी रही आहे। पर जेकॾहिं ट्रैकड़ी जी बि सूरत हाल हुजे हा त अॼु जेको इसराइल ऐं अमेरिका बेताशा बमबारी कई आहे पोइ उहा न थिए हा। त इन करे जेको आहे कुझु न कुझु अहिड़ी शइ आहे, उहा पाण उनजी हिकमत अमली आहे या छा आहे, इहा अलाह खे ख़बर। बहरहाल उनजे बावजूद बि उहो सरेंडर नथो करे, इहा ई मां चवंदो असांजे लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे मुस्लमाननि जे लाइ, त उहो चए थो त मां पंहिंजी तबाही बर्दाश्त करे रहियो आहे, पाण जी पब्लिक खे नुक़सानु पहुचाए रहियो आहे, पर आउं सरेंडर न कंदुमि। मज़ाक़रात थींदा ज़रूरु, पर मज़ाक़रात थींदा थोरी कंहिं न कंहिं बराबरी जे लेवल ते। तबसरा थियनि पिया त जेको रशिया आहे प्यूटन, उहो हिन वक़्तु ताक़तवर नेगोशिएटर तौरु अचे थो साम्हूं, सम्झो था त ईरान बि उनखे ओबलाइज कंदो ऐं अमेरिका बि उनजी ॻाल्हि ॿुधंदो?
अमेरिका ॿुधे न ॿुधे या पाण नथा चई सघूं, छो जो अमेरिका सां को हुनजा उहे तालुकात न आहिनि। अमेरिका हुनखे 10 दफ़ा मिनथूं कयूं यूक्रेन जंग ख़तमु करण लाइ, त हुन बि न कई न। बाक़ी ईरान यकीनन ट्विटरनि खे रिस्पेक्ट ॾींदो, छो जो उन सां उनजा तमामु घणा स्ट्रेटेजिक मुआहिदा थियल आहिनि। ऐं ईरान में जेकी एनर्जी जे हवाले सां जेके वॾा कम हली रहिया हुआ, उन में रशियन जो हिकिड़ो वॾो नेटवर्क आहे ऐं रशियन जो वॾो हथु आहे। त ईरान त मां सम्झां थो उन्हनि खे रिस्पेक्ट ॾींदो। बाक़ी अमरीकी सदर केतिरो ॻाल्हि उन्हनि जी रखे थो नथो रखे, इहो आउं चई नथो सघां। प्रोग्राम जो आख़िरी हिसो आहे, 2-3 मिंटनि। असां ॿुधूं पिया त ईरान ऐं अमेरिका इसराइल जो ॻाल्हियुनि जो दौरु शुरू थियण वारो या थींदो, पर पाकिस्तान अफ़गानिस्तान जी को अहिड़ो राह वे आउट नथो निकिरे, या पाकिस्तान जे मूड में नथो लॻे, या आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं पाकिस्तान कंहिंसां ॻाल्हियूं न कंदो। सरके साहिब ॾिसो, अफ़गानिस्तान जो मामिलो ट्रिकी आहे। अफ़गानिस्तान में 21 खां मथे दहशतगर्द ग्रुप कमु करे रहिया आहिनि, ऐं इहा रिपोर्ट अक़वाम मुतहिदा जी आहे। ऐं अॼु जेको उते इजलास हुयो, उन में पाकिस्तान जे मंदूब आसिम साहब बि पूरी उन ते हिकिड़ी प्रेज़ेंटेशन ॾिनी आहे अक़वाम मुतहिदा में, त कहिड़ा कहिड़ा 21 ग्रुप आहिनि जेके अफ़गानिस्तान में ऑपरेट कनि था। उन में कुझु ग्रुपनि खे अफ़गान जेकी मौजूदा रिजीम आहे उन्हनि जी डायरेक्ट हिमायत हासिलु आहे, ऐं कुझु जेके उते दहशतगर्द ग्रुप आहिनि उहे उन खां बि अलहदा कमु कंदा आहिनि, ऐं उहे वरी उन्हनि ते हमला बि कंदा आहिनि, जंहिंमें दाइश ख़ुरासान नंबर 1 ते आहे। त उहा उतां जी जेकी आहे रिजीम आहे तालिबान जी, इन जे बि ख़िलाफ़ु आहे, इन जे ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ शहरनि में अटैक्स थींदा आहिनि। ऐं ॿिया जेके उते काफ़ी सारा ग्रुप्स आहिनि, उहे बि मुख़्तलिफ़ दहशतगर्दी जे वाक़िअनि में, न सिर्फ़ु पाकिस्तान में, दुनिया जे मुख़्तलिफ़ हिसनि में दहशतगर्दी जी वारदातनि में मुलविस आहिनि, ऐं जिन जे लाइ अक़वाम मुतहिदा बार बार पाण पॉइंट आउट करे रहियो आहे। सॼी दुनिया बशमूल अमरीका, बर्तानिया, कैनेडा, ऑस्ट्रेलिया, चाइना, हर मुल्क जी जेकॾहिं यूरोपियन कंट्रीज़ तव्हां ॾिसो त उहो पंहिंजी पंहिंजियूं जेके रिपोर्ट हुननि जूं इंटेलिजेंस एजेंसियूं ॾींदियूं आहिनि, हर मुल्क चवंदो आहे त उन दहशतगर्दी जा पैराया जेके आहिनि, उहे अफ़गानिस्तान जे कंहिं न कंहिं शहर, कंहिं न कंहिं सूबे में क़ाइमु जेके दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि उन्हनि सां हाणे पाकिस्तान जेको आहे, छो जो पाकिस्तान में तमामु घणा दहशतगर्दी जा वाक़िया थिया, पाकिस्तान में ख़ुदकुश धमाका थिया, पाकिस्तान जे मज़हबी मुक़ामात खे निशानो बणायो वियो, सिक्योरिटी फोर्सिस खे निशानो बणायो वियो, पब्लिक प्लेसिस खे निशानो बणायो वियो। हाणे ऐं जेको हीअ जंग शुरू थी त उन लाइ बि अफ़गानिन हिकिड़ो राह ऐं मुसाद जी मशावरत सां हिकिड़ो वॾो गेम प्लान ठाहियो हुयो त असां अचानक पाकिस्तान ते हमिलो करे हिनखे डैमेज कंदासीं। पर अल्लाह जी महिरबानी सां पाकिस्तानी फोर्सिस छो जो एतिरियूं चाको चौबंद हुयूं ऐं होशियारु हुयूं, जो हुननि वटि इहा इंटेलिजेंस अची वई, ऐं जीअं ई अफ़गानिन हमलो कयो पाकिस्तान ते, 30 मुख़्तलिफ़ मुक़ामात ते हमले करण जी कोशिशि कई, पर उन्हनि सभिनी मुक़ामात ते थियल हमले खे जेको आहे पहिरियों त डिफेंसिव सूरत हाल ते अची करे उन्हनि खे नाकाम बणायो। उन खां पोइ जेको आहे हिननि एयर स्ट्राइक करे जेके उन्हनि जा एक्चुअल ठिकाना आहे, हिन वक़्तु ताईं ॾिसो पाकिस्तान जी हिकमत अमली ॾाढी सिंपल आहे त जिते जिते टेररिज़म जा ट्रेनिंग कैंप्स हुआ, ऐं जिते जिते उन्हनि जो एम्यूनेशन हो, असलो हो, जेको $70 अरब जो अमेरिका छॾियो तां भॼी वियो अचानक दुआ मज़ाकरात खां पोइ, हिननि सिर्फ़ु उन जेको हथियारनि जो जेको गोदाम हुया या इलाइक़ा हुआ या अॾा हुआ या ट्रेनिंग कैंप्स हुआ, सिर्फ़ु उन्हनि ते अटैक कयो आहे। ऐं पाकिस्तान बार बार चई रहियो आहे त असां अफ़गान अवाम त असांजो पंहिंजो अवाम आहे न, अफ़गान अवाम सां त को मसइलो न आहे पाकिस्तान खे। जेके अफ़गानिस्तान में टेररिज़म दहशतगर्द ग्रुप आहिनि, हे सिर्फ़ु उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन थी रहियो आहे, ऐं जंहिंमें अफ़गान अवाम पाण ख़ुशि आहे, ऐं पाण अची उहो मुज़ाहिरनि जे ज़रिए पंहिंजे मीडिया जे ज़रिए डिमांड करे रहियो आहे त इन्हनि दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए, त जीअं हो बि सुकून जो साह खणी सघनि। हेतिरनि सालनि खां अफ़गानिस्तान में बि त रुॻो जंगी सूरत हाल आहे। आलमी मंज़रनामो जेको हिन वक़्तु आहे, बिलख़ुसूस इसराइल अमेरिका ईरान विच में जेका सिचुएशन आहे, छा उन जे करे या पाक अफ़गान सिचुएशन जे करे पाकिस्तान में इंटरनल जेको इंतज़ामी ऐलान थिया आहिनि त हिकिड़ो ॾींहुं वर्क फ्रॉम होम ऐं ॿारनि खे स्कूल में मोकिलूं, ॿियो इहा जेका इन्फ्लेशन रेट आहे वधंदो पियो वञे, बावजूद जो आलमी मंडी में जेको तेल जी क़ीमत घटि थी आहे, छा पिया ॾिसो इंटरनल सूरत हाल? ॾिसो सरकी साहिबु, तेल जी क़ीमत घटि थी, पर जेकी विच में वधी उन उहो ई आउं चवंदा न, जॾहिं इहे इन क़िस्म जा जेके मुआदा हूंदा आहिनि न इंटरनेशनल, उन्हनि जा रिप्लिकेशन हर तव्हांखे 3 खां 6 महीननि खां पोइ नज़र ईंदा आहिनि। हाणे असांजा जेके पहिरियों एग्रीमेंट हुआ उहा घटि रेट थियल आहे, पर विच में जॾहिं वधियो त वरी असां उन दौरान बि एग्रीमेंट, असां बि चवंदा आहिनि न हपड़ दपड़ में एग्रीमेंट त तव्हांखे करणा पवंदा न, त किथां न किथां ईअं न त मुल्क में हिकिड़ो वॾो क्राइसिस अची वञे। त गवर्नमेंट हिकिड़ी स्ट्रेटेजी ठाही आहे त 4 ॾींहं जेको आहे ऑफिसूं हूंदियूं, ऐं 16 तारीख़ खां शायदि तमामु स्कूल्स बंदि पिया कया वञनि। अहिड़े तरीक़े सां जुमे वारे ॾींहं ते वर्क फ्रॉम होम थींदो, ऐं 4 ॾींहं जेको आहे उहो ऑफिस में स्टाफ हूंदो। त
तव्हांखे एनर्जी क्राइसिस ते कंट्रोल आहे, छो जो सभ खां वधीक जेको असांजो फ्यूल जो इस्तेमालु आहे उहो नंबर 1 ते इन एनर्जी सेक्टर में थींदो आहे, जंहिंसां बिजली पैदा थींदी आहे। ॿियो सेक्टर असांजो इंडस्ट्री जो बि आहे, उते बि जेको आहे असांजो फ्यूल ऐं गैस, इहे ॿई शयुनि खां बग़ैर त इंडस्ट्री कान हलंदी न। त इन करे हिकमत अमली गवर्नमेंट बि कोशिशि करे रही आहे, छो जो अञा ताईं इहा ख़बर न आहे त इहा जंग अञा घणा ॾींहं हलंदी। त बहितर आहे वक़्त खां अॻु में जेकॾहिं फ़ैसिला कजनि, थोरी तकलीफ़ ज़रूरु थींदी आहे, उहे बि ज़ाहिर आहे जॾहिं जंगूं लॻंदियूं दुनिया में त तकलीफ़ त हर मुल्क खे थींदी, पर हीअ जेकी तकलीफ़ आहे पेट्रोल ऐं गैस जी सप्लाई प्रॉपर अंदाज़ में न थियण जी, इहा सिर्फ़ु हिन ख़िते या हिन रीजन ताईं महदूद न हूंदी, इहा तव्हांखे दुनिया जे हर मुल्क में नज़र ईंदी। चलो ॾिसूं ईंदड़ वक़्तु छा थो ॿुधाए। नाज़रीन, अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी जीएम जामर साहिब जी। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। नए प्रोग्राम में नए शूज़ सां गॾु ॿीहर हाज़िर थियासीं, तेसिताईं इजाज़त अल्लाह भाई।